नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाहण भरसान ॻोठ बादलापुर घांगहरा में सीरत النبي सल्लल्लाहु अलैहि वसलम अज़मत صحابه اھلبيت कॉन्फ्रेंस थी गुज़री है, जंहिंमें ख़सूसी शिरकत मक्का अल मुकरम में आयशा मस्जिद ख़तीब कारी अमीर अहमद रिंद जिन कई है, जंहिं पंहिंजे सुहिणे अंदाज़ में क़ुरान पाक जी तलावत करे वेठल माण्हुनि में वजतारी करे छॾी। इन खां अलावा सिंध जे माएनाज़ ख़तीबन मौलाना रहीम बख्श उमरो, हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो, मौलाना अताउल्ला घांगरो ऐं ॿियनि अॻवानी कई। कॉन्फ्रेंस में खिताब कंदे चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी आलम इंसानियत लाइ अनमोल नमूनो आहे। असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ठहियल खाखनि जी भरपूर नमूने मज़म्मत करणु घुर्जे। कॉन्फ्रेंस में सवें शहरनि ऐं मोअज़्ज़िज़नि वॾे अंग में शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।